वॾो तुंहिंजो नाम ॿुधो अथमि मिस्टर टाइगर। रुगो नालो ॿुधो अथई, पर टाइगर जेको कमु कंदो आहे उहा अञा तोखे ख़बर न आहे। मिस्टर ज़किरिया, माना वॾी कम जी शइ आहे तूं। मिस्टर टाइगर, ही ॾिस उहा छोकिरी जिन खे ख़तमु कराइणो आहे। ऐं ॿुध, हिन छोकिरी सां गॾु हिन खे बि मारणो आहे। मिस्टर टाइगर, आई तुझी रकम न मिस्टर ज़किरिया, पैसनि जी का भी जरूरत न आहे। छा मतलब? मतलब इहो त ही दुश्मन तुंहिंजो पोयां पहिरियां मुंहिंजे भाउ जो कातिल आहे, हिन खे मारण मुंहिंजे फर्ज़ में शामिल आहे। वेरी गुड मिस्टर टाइगर, वेरी गुड। पर इहो कमु कॾहिं थींदो? सेठ साहब, सम्झ त तुंहिंजो कमु थी वियो। तूं रुगो मिल्कियत पंहिंजे नाले ते करण जो बंदोबस्त कर। वेरी गुड टाइगर, वेरी गुड। मूंखे तो मां इहा ई उम्मीद हुई। तूं रमूअ जे पुट मां कॾहिं जान छॾाईंदी है? मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है, मैं सही कर रही हूँ या गलत? सीमा, किथे उन जट सां? नहीं, ऐसी बात नहीं है, मगर मुझे चारों तरफ से घेराव लगता है, जैसे मुझे कोई कह रहा है कि सीमा तुम गलत हो। शायद ज़मीर। छा थी चवीं? दिमाग़ त ख़राब कोन थी वियो अथई? घणो न सोच, जेको मां चवां थो उहो ई कर। तव्हां केरु आहियो? तूं केरु आहीं? मां जो रखवालो आहियां। तूं जंहिंजो रखवालो आहीं, असां हुनजी मौत आहियूं। मौत? पर हिन सां तव्हांजी कहिड़ी दुश्मनी आहे? तव्हांखे हिन ताणी पहुचण लाइ मूंसां टकराइणो पवंदो। तोखे मारण वॾो मसइलो न आहे, पर तुंहिंजे मारण लाइ कंहिं मूंखे पैसा न आहिनि ॾिना। हथ कढड़े जी हा मजाल टाइगर जे हथ खे उछलने नहीं दई। अॼु मूं तोखे ज़िंदा कोन छॾींस। टाइगर न, असांखे हिन खे न आहे माण्हू। असांजो टारगेट छोकिरी आहे, छोकिरी। शिका त पाण अची झोली पियो आहे। हाँ जहांगीर, सही थो चई। छो त छोकिरी खां पहिरियां मुंहिंजे अॻियां ही टारगेट आहे। हीअ मेहरबानी रमो, मेहरबानी। मुंहिंजी ख्वाहिश हुई लैला कावल तोखे मां मारियां। अरे ओ दुलारी, पब्लिक खे बोर न कर। जेको कुझु करण आयो सो उहो कर। तुंहिंजो मौत असांजे हथां थींदो।
शायद तो के खबर ना है टाइगर जे जार में जी तो पान फाथो ही अरे दे टाइगरड़ा हे 4-5 मेले में नचण वारा वठी आयो ही तू छा तो समझी ते ये रमुआ के मारे हलांदा अज तो के ई भजाईंदस पांपड़ा पाई भजंदे तो के पंजो पी मां भी कोन सिनाणी दो अरे भागोड़ा मां दरी इन्हें करे बंद करे आयो आ तो तू मन भजी न सकी मुझी फोन अब तो क्या खैर नहीं भागा खड़ा तो हेलो हाँ? अरे चंद्रा रोई चो तो अम्मा मरी गई
अम्मा मरी वई अम्मा मरी वई अम्मा मरी वई मुझी अम्मा भली हुई ना दिया अम्मा मरी वई अम्मा इतने भाग मां मरी जी मरी हुई सिर्फ जायदाद हासिल करण लाइ तूं गुरमू जो हिकु मोहरो आई पर इहो तव्हांखे मिलियो किथां या उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जंहिं ॾींहुं तो पंहिंजो नंबर बंदि कयो ऐं मां ॾाढो परेशान हुउसि त पोइ मां माता तू तो जी बम के ढो अरे रमू उठो जो बार अल्लाह जे पट ते वेठा हूं रमू मथे दिस मथे हां तू मुझे चढ़ा सब काई वनी क्या अरे माता तू तो मथे दिस मथे खा बा रमू हां उठ अरे मथे दिस क्या है रे गाड़ी साहब भजो साहब कौन था ने मुझा पुतड़ा बेचारा तीरां ते बता खेडन अरे रमू खून जो गैस नहीं खून जो शहर छड़ी गोठी छड़ी पर कौन छुटंदी साहब मां पापा किथे खून कयो अंधो हुन खां पिस्तौल हलाइण न पियो अचे पंहिंजी गोली लॻसि मां खून बुनाए गयो कुछ कोन थींदुई रमू कुछ कोन थींदुई मुल्क छड़ी शहर छड़ी चाहे गोठ छड़ी पर तूं खूनी आहीं खूनी साहब भला ॿुध 32 रुपया ॾियां थो मुंहिंजी जान छॾ तूं मूंखे रिश्वत थो ॾीं हाँ छा मसलो आहे बाबा अरे रा ही वॾा खून करे आहिनि खून साईं साहब चाचा मूंखे हिन खां बचा
मां हे मूंखे वठी वेंदो थाणे ते ॾाढी मार ॼाराईंदो मूंखे ज़लील कराईंदो साहब तूं वॾो थो लॻी चङो थो लॻी मूंखे हिन खां बचा मां दुआ कंदुसि मुंहिंजा दोस्त बि तोखे दुआ कंदा तव्हां को बि फिक्र न कयो मां हिन इलाइक़े जो सेठ आहियां ही सॼो कारोबार हे बाग बागीचा सभु मुंहिंजा आहिनि बसि तव्हां वञी सघो था सिपाही मुरली छॾ हिननि खे हलंदा हलूं साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हांजा लख थोरा कुर्ब एहसान मां ज़िंदगी कोन थो लाहे सघां मरी वेंदुसि तॾहिं बि तुंहिंजो हिकिड़ो थोरो बि नथो लाहे सघां तो मूं ते एहसान करे छॾियो साहब बाबा इन में थोरे जी कहिड़ी ॻाल्हि आहे इहो एहसान तोखे लाहिणो पवंदो ट्रैक्टर हलाइणो आहे हर 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 हलाइणो आहे जा ॿियो को छा बाबा हिकु खून तो अॻे बि कयो आहे ऐं हिकिड़ो खून मुंहिंजे लाइ करणो पवंदई खून हा ॿुधा कंहिंखे मारणो आहे मोची मारणो आहे को हजम मारणो आहे को लुतड़ियल सुतड़ियल को मारणो आहे ॿुधा कंहिंखे मारणो आहे तोखे सभु सम्झाए छॾींदुसि तव्हांखे बुख बि लॻी हूंदी हलो त तव्हांखे खाराइण पीआरण जो बंदोबस्तु कयां हा हा मूंखे बुख लॻी आहे रुगो मानी खारा पोइ हिटलर वांगुरु तोखे रुगो खूननि जूं सथरियूं करे ॾींदुसि रमू ऐं रमू जे यारनि सां मिलण ऐं उन्हनि खे अस्पताल पहुचाइण हुन ॼट सां सीमा जी शादी कराइण जो प्लान हो ऐं उन ॼट जे हथां सीमा खे माराए विझां हिकु धक सां बशकार पर उन छोरे ॼट रमू खे मोहबत सियाणो करे कलाक थिया निभागा विया काॾे भॼी त कोन विया न न भॼी किथे सघां
गाना बरू धोखे भी न पखियो था रमू जनाब हले वन धोखे में तुम चली सका रमू गाना सही था ही ना तू रमू तू वन तू रमू वन तू असांखे चढ़ी वन धोखे छड़ी मार लियो वञा हाँ यो छा थो चवी यार तू समझी न तो ये जालिम तो के मारे छदा तू इता वन खुदा जे वास्ते वन तव्हां बिन्हिनि खे मां अकेलो छॾे ऐं मां हलियो वञा वारे मुंहिंजा दोस्त वा कौन तव्हांखे छॾींदुसि जे मरंदासीं त टई मरंदासीं पर तव्हांखे कोन छॾींदुसि यार तू समझी चोल रमो एड़ो मोतलिस एतरो बेवस हूंदे जे तू चाहींदे न त रोके न सकंदे
सही तो चवी मां का अंग्रेजी फिल्म उर्दू ज़बान में ॾिठी उन में हिकु डायलॉग ॾाढो भलो जी हीअं न मरनि त कितड़ किथां खाइनि जीअं तव्हां सभु कितड़ अॼु हिते गॾु थिया हिन हीअं खे मारला टाइगर जे माना जी ख़बर अथई वॾा माण्हू कुतनि ते नालो टाइगर रखंदा आहिनि मूंखे क्रिकेट खेॾण जो ॾाढो शौक़ु आहे चवंदी आहे रुॻो छक्का ई छक्का हणो अॼु छक्का लॻंदा मूं तोखे जीअरे दफ़न करण जो बंदोबस्त करे छॾियो आहे हिकु छक्को ॿियो छक्को दोस्तो वरी टियों छक्को ॾिसजो छक्का ही छक्का अरे खुलो ये फटकी मरने तब टाइगर के रहम नहीं दो वो सॼी जायदाद कहिड़े कम जी ऐं ख़ुदा न ख़ास्ता तोखे कुझु थी वञे त पोइ तूं सम्झी वाह अंकल वाह क्या बात है मैं सलाम करती हूँ आपकी प्लानिंग को आप अगर प्यार से मांगते तो ये जायदाद तो क्या मैं तो अपनी जान भी दे देती। अच्छा जब आपके बाप ने इज्जत से कोई 1 रुपया भी मेरे नाम नहीं किया तो तुम भी तो उसकी बेटी हो ना। पर आपको उस आदमी को बुलाना पड़ेगा जिसके नाम ये जायदाद है। छा मतलब बात जो मैंने कल ही ये जायदाद प्रमुख के नाम कर दी। चोरी चली थी भी यहीं जाओ चली मैं नहीं पागल तुम हो गए हो। ये चाहती हो प्रमुख का थे टाइगर हलो सेठ ज़करिया तुंहिंजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। खुशखबरी पर केड़ी तुंहिंजो दुश्मन ऐं मुंहिंजे भाउ जे कातल रमू खे ज़िंदा दफ़न करे आयो आहियां। छा रमू के जिंदा दफन करे छो क्या हुआ रमू को? क्या हुआ? कुछ न था रमू न तेरो टाइगर जल्दी कर भाई मुझे रमू जिंदा कपे। छा
इतने ही पूरे छक कमरे में अन्ना टेलीफोन सब लाइन कटे चल छोजो असां पुलिस जे झंझट में न था पासण कनि अचूं सां अरे हेरे चर्बी वजल जानवर तू यो बुधा हे ट्रई आहन किथे तो रमू ओ बरू धिग्या ये ट्रई टका बाबा उन बेचारन सा अभी जुल्म थियो अरे कूड़ छो थो हणी ये पान वडा जालिम आहिन इन्हन सा जुल्म केर कंदो बाबा मसलो हिया ओ जे इहा गाल हा त रमू जी कुंवार किथे आ सीमा साहब आखे सेठ जकरिया ऐं उन जो पुट कमरे बंद करे विया हलो कमरे जो तालो भञो तालो न त दर भञो सा छोकरी के आजाद कराइणो आ पो हली रमू सा कुल्हे में मिलाए जंग था जोटियूं जंग अंक हिते की भग घोटी नाजी जंग करनिया रे बोड़ा जंग करनिया हां कमरो केड़ो आ हल सा जानिया अचो चो मां बुधाए हलो कमरो
आया खराई हट तो बनी ओके देख खाड़ को खत्म करने जा अरे थकी जी पियो है थकी जी पियो है कक थी पियो अरे थक जी पियो है अरे हे खाना ना हे खाना सेठ के मां खड़ा हे वरी मुखे थो हाणे पैसा डोकड़ किरायो डोकड़ नमूने टाइगर मुखे मारण लाए ये खतरन जी फौज वठी आयो मुखे तसा जिंदा पूरे व्यास चित्ते खोटे के जो थई छा जे निकतो आहे जिंदा कोन बचंदे आ टाइगर सेठ ज़िक्रिया चयो आहे इनके जिंदा वठी वञणो आहे अरे जे टाइगर ना तव्हांखे मां संत जे मेलन ते मुचरो कराईंदुसि अरे ॾट मूंसां गदारी करे पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो अथई अॼु मरण लाइ तयार थी वञ खबरदार पंहिंजा मथे कर हथ बस रमो बस तुझी जिंदगी त टाइगर जे हथा खत्म थियणी हुई पर सीमा जी थोड़ी गलती जे करे तू अञा ताणी जिंदा आहीं ऐं हुन जी इहा गलती जायदाद तुंहिंजे नाले बस विकी बस बहुत हो गया सोना अची आई पोया बंदर मैंने तुमको बहुत बर्दाश्त किया है अब नहीं करूंगी कितने रखी उल्हे ते ढिंगाना इते लिखी जान चले वो तो जालिम मारे छड़ते भाई कटने कटी चली हक ते तो फायर करे करे इनके बोड़ो करे चलिवा घोड़ो अचे तो अरे घोड़ो नड़े बोड़ो रे बोड़ो खोबले के खोबले बके खोबले
सेठ साहब खुट को न कयो असां अची विया आहियूं Hajire, huh? Dua. Ade, thaka, kamu kenal ni, Cak? Mata chal mata. Halu. Tu nama kecam ai dah. Phone lek. Phone. अरे वरू मार पोई अरे चंगो भलो पादरन गाली वाटर में लिखियो पियो आ घबरा न दोस्त मां चाहि तो अटीसरे आवाज दबा के चढ़ बात आ गया तो लिखा पहले हुनर सामने तो कहने चले तो था अरे कहने चले तो था
चवे थो अज तोखे मां उस्ताद वसीम करम वांगुरु बोलणो भोसड़ी बड़े तलवार सा वो आटा कट हो साए लो मुझे आंट्रा कड़ दे हाँ बर्दाश्त कर जाए है ते यार केड़ी देश मोट पया मुके यादगिरी कान अला थई थूता काटे थोलकी कितना भागोगे बाप तुझे पोया तो चाहे जाती मुहा अरे मेरे को लाहो अब मैं कैसे लाहूं जज्बात में तो चढ़ी भी से झंगवा मुंजी तो साथ झंगवा खाली तो फेर भर करे धरती मुझो झंगवा अरे अरे तुम गैरत के पीछे भाग गए हो बाता मेरे को और केर लाई दो बी तो के लाहे अडी प्योंस तो पे खाने यारे अपनी के भारी दुस अरे हेडे तारी अज तई राती गई हेडे जे मुखे कुहाड़ी तो भजी न वञन तो के फेह न रखन हल हेडे काडेड़े हूतड़े आंगर बती तो ले थिरंदो रमो तू अज मुखा बच्ची कोन वी दे अरे हूतड़ा ये तू मुझी सिंध जी हिन सखापत कुहाड़ी का बची में तो पो मुसा गला जाए रमो जट्टा जा पुट कुहाड़ी वनी टंगे रख वानी हथे खाली बिड़ यो तुझो शौक पूरो थो कया सर्कस जा बांदर गाय खोजा
कॾहिं चयो थो मां त लस्सी मखण खाईंदो कर खाई बगा बगा कुकड़ सॼो बगो थी वियो मारे छॾियो अथई न मार मुझे पुट के खुदा के वास्ते मुझे पुट के न मार मुझे पुट के न मार न पुट अंदर खुदा के वास्ते मुखे न मार मां तो के हथ तो बता हाणे अचे ई थो डंडो मार मुखे मुखे मामा चवाई तो मुखे मार तू खेड़े भोजड़ा छा मारिया तू त अगई मोलाई पढ़े भी गई सीमा भी गई मिल्कियत वडो हड़प का हण मिल्कियत का तई आंगठो त मां तो चवा त किस्तो खणी गोठन में रस्तन ते पिन बाबा बाबा अरे रे ये वट तो मां बेवफा मानने का हाल हवाल वडा वडा अज़न तो खणी हला कंदो आ जाई हेठ थी वेंदई पहलवान पंज रम छोकरी सा या छोकरी करोड़पति आ डोकड़ा किरायो हां डोकड़ा अरे रमू है रमू मुझे माफ कर दो मैंने तुम्हारे साथ बहुत गलत किया है माफी वाली कौन सी मैंने कभी तो साकावर कई कान्हे का अरे धिंगाणा वरू कथे रह जियो हाणे जेने के तव्हां सिंधी न सिखारी आ त बूट तव्हां खाईंदो हाणे हिकिड़ो नारो थी वञे नारे सिंध ये सिंध ठाहे ॾींदे पत न कर मां तुंहिंजो कीअं इहो सुहिणो ठाहे ॾींदे इहो जेको वञे थो इहो सुहिणो ठाहे ॾींदे पत न कर मां तुंहिंजो इहो सुहिणो ठाहे ॾींदे पत न कर मां तुंहिंजो रुगो मुंहिंजी दिलि ठार तोखे कंदुसि शाहूकार कमु करे त ॾेखार मोहर इहा मूंखे हणंदे पत न कर मां तुंहिंजो इहो सुहिणो ठाहे ॾींदे
शाहूकार कम करे कदे खार इहा मोहरम दे हांदे पोत नौकर हम तुंहिंजो इहो सोहणो ठाहे ॾींदे पोत नौकर हम तुंहिंजो